अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यौम हुम बारिज़ून ला यख़फ़ा अलल्लाहि मिनहुम शै'अ लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदिल क़ह्हार। अल यौम तुजज़ा कुल्लु नफ्सिम बिमा कसबत ला ज़ुल्मल यौम इन्नल्लाह सरीउल हिसाब। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त से दिल मोहब्बत से बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बरादरान इस्लाम मुझ अज़ीज़ भाइरों दोस्तों एवं बुज़ुर्गों, अल्लाह तबारक व तआला जा करोड़ा एहसानात जे रब साईं तव्हां असांखे हीअ महफ़िल ऐं मजलिस नसीब फरमाई आहे। मां अवां ॾाढो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मज़ा सिपारो 24 सूरत जो नालो अल मुमिन उन मज़ा चंद आयतूं पढ़ियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त रब ताला मूंखे इन क़ुरान मजीद जी आयतुनि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी अहादीस मुबारक के सही तरीक़े सां सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झाइण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमाननि खे इन क़ुरान हदीस जे मथां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। काफ़ी जुम्मन खां वठी करे तव्हां असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी अहादीस मुबारक जंहिंजे अंदर क़यामत जी निशानी जो ज़िक्र आहे तसलसुल सां ॿुधूं पिया। तक़रीबन अलामत सुग़रा जेके हुयूं उन जो तफ़सील सां बयान थियो आहे। शुरू में मां अर्ज़ कयुमि त क़यामत खां अॻु में जेके निशानियूं आहिनि उन जूं 2 क़िस्म आहिनि। हिकु आहे अलामत सुग़रा, ॿियो आहे अलामत कुबरा।
शुरू में मां अलामत कुबरा भी बयान कयूं, उन खां बाद तक़रीबन अलामत सुगरा भी बयान कयूं, यानी इन्हनि निशानियुनि जे वाक़े थियण खां बाद क़यामत वारा मुआमलात ऐं मसाइल शुरू थी वेंदा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत खां अॻु में माण्हू मुल्क शाम जी तरफ़ जमा थींदा। मुल्क शाम बाहि हूंदी जेका उन्हनि जे कॾ हूंदी, उन्हनि सभिनी माण्हुनि खे जमा करे शाम जे मुल्क जे तरफ़ खणी वेंदी। बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अन अबी हुरैरत रज़ी अल्लाहु तआला अन्हु अनिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल युहशरु अन्नासु अला सलासी तराइक राग़िबीन व राहिबीन व इस्नान अला बाइरिन व सलासतुन अला बाइरिन व अरबातुन अला बाइरिन व अशरतुन अला बाइरिन व यहशरु बक़ियतहुमुन नार तक़ीलु माहुम हैसु क़ालू व तबीतु माहुम हैसु बातू व तुस्बिहु माहुम हैसु अस्बहू व तुमसी माहुम हैसु अमसऊ। इहा इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह रिवायत आंदी आहे। इन रिवायत जे अंदरि सराहतन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत खां अॻु में रावी हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु तआला अन्हु आहे त माण्हू टिनि जेको आहे सो पंहिंजो शक्लुनि जे अंदरि टे गिरोह हूंदा, टिनि तरीक़नि ते जमा कया वेंदा। हिकिड़ा त अॻु में ई जेके हूंदा अमन व आफ़ियत सां निकिरी वञण वारा हूंदा, जंहिंखे राग़िबीन ऐं राहिबीन चयो वियो आहे। ऐं के माण्हू जेके हूंदा ॾाचिन जे मथां सवार थींदा, उन्हनि ॾाचिन जी जेका कैफ़ियत बयानु कई वई आहे, व इस्नान अला बाइरिन व सलासतुन अला बाइरिन व अरबातुन अला बाइरिन व अशरतुन अला बाइरिन। कंहिं ॾाची जे मथां 2 माण्हू हूंदा, कंहिं ॾाची जे मथां 3 माण्हू हूंदा, कंहिं ॾाची जे मथां 4 माण्हू हूंदा, कंहिं ॾाची जे मथां 10 माण्हू हूंदा। इहा रिवायत बयानु कई वई आहे। उलमाए मुहद्दिसीन फरमाइनि था, उन वक़्त जे अंदरि ॾाची जी क़दुरु क़ीमत ईअं हूंदी, हर माण्हू जी ख़्वाहिश इहा हूंदी त मां पंहिंजो बाग़ हुजे, उहो पंहिंजो बाग़ खपाए करे, ज़मीन खपाए करे, बंगलो खपाए करे, पंहिंजी मिल्कियत खपाए करे इहा ॾाची ख़रीद कयां। काफ़ी माण्हू जेके हूंदा राग़िबीन राहिबीन में उलमाए मुहद्दिसीन इहो बयानु फरमायो आहे त उहे आफ़ियत वारा माण्हू जेके शुरू में ई हलिया वेंदा, बाक़ी जेके माण्हू रहंदा उन्हनि जो जेको सफ़र थींदो उहो ॾाचिन जे मथां सफ़र थींदो, ऐं बाक़ी जेके माण्हू काफ़ी हूंदा उहे पैदल हली करे मैदान महशर यानी मुल्क शाम जी तरफ़ जमा थींदा। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? तव्हां ऐं असां किथे जमा थींदासीं? क़यामत खां अॻु में जेके बि जमी मुसलमान हूंदा, जिन हूंदा, इंसान हूंदा, इहे सभु जो सभु टोलनि जी सूरत में थी करे उते अची करे जमा कंदासीं। पोइ वरी जेके बाद वारा मुआमलात ऐं मसाइल जेके हूंदा उहे उन जाइ ते शुरू थींदा। आई ॻाल्हि सम्झ में?